सिजावल में रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने के हवाले से टाउन चेयरमैन आफ्ताब शाह शिराजी की सदारत में इजलास थी गुजरियो। इजलास में वाइस चेयरमैन साजिद लिगारी समेत काउंसलरन मौलवी अशरफ मेमन, आफ्ताब अहमद पहमर, जफर हमीद मेमन, मोहम्मद कासिम मल्ला, सैयद शहजाद हुसैन शाह बुखारी ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते टाउन चेयरमैन आफ्ताब शाह शिराजी ऐं ॿियनि चयो त रमज़ानुल मुबारक जो महीनो पूरी उम्मत मुसलमान लाइ इबादत जो महीनो आहे। हिन महीने जो इस्लाम में वॾो रुतबो आहे। हिन महीने जो एहतराम करण हर मुसलमान जो फर्ज़ आहे, जंहिं लाइ ज़िले इंतज़ामिया खे खपे त शहर में होटलनि ते सरेआम हलंदड़ खाइण पीअण जी शयुनि ऐं उन खे विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी क़दम खंयो वञे। टाउन चेयरमैन आफ्ताब शाह शिराजी टाउन अमले खे अहकामात जारी कंदे चयो त शहर जे सफ़ाई जे निज़ाम खे बहितर कयो वञे, ख़ासि करे मस्जिदुनि जे रोड रस्तनि खे साफ़ सुथरो कयो वञे ऐं इंतज़ामिया खे मुतालबो कंदे चयो त सहरी इफ़्तारी ऐं तरावी नमाज़ जे वक़्ति लोड शेडिंग ख़त्म कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची